नाज़रीन असी मौजूद आहियूं हाजी खावन बख्श पौड़ जे कोट में जिते इन 198 जे आज़ाद उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई ऐं PS 8 जे आज़ाद उम्मीदवार अमीर हुसैन जतोई जे मान में मांझादे जी बेहतरीन तकरीब जो का मुनक़िद कई है। नाज़रीन हिन वक्त असी जेके मौजूद इते मानू आहिनि उन्हनि खां पुछा कंदासीं त जेका इलेक्शन जो रुझान हली रहियो आहे त उन में तव्हां कंहिंखे वोट ॾींदव? मौजूदा सियासी सूरत हाल त सभिनी जे साम्हूं आहे। पोयनि 10 सालनि में छा जेको आहे सो ट्रांसफ़र थियो आहे आवाम ॾे, उन्हनि चीज़नि खे मद्देनज़र रखी करे असां डॉक्टर साहब खे अॻियां आणणु चाहियूं था पिया त का चेंज अचे, कंहिं लाइक़ु माण्हू खे आणियूं जेको कमु वारो हुजे, आवाम खे अटेंड करे, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधे, उन्हनि जा कमु करे, जेको 24 कलाक माण्हुनि खे अटेंड करे, करप्ट न हुजे, उनजो पोयों रिकॉर्ड सुठो हुजे, साफ़ हुजे। असां इन नतीजे ते पहुता आहियूं त डॉक्टर इब्राहिम या नौजवान अमीर अली ख़ान नओं माण्हू आहे, उन मां बहितर खां बहितर उमेदूं आहिनि। असां उन्हनि जी हिमायत करण जो ऐलान कयो आहे। उहो मां अर्ज़ु करियमि त उन में कुझु बि अवाम ताईं ट्रांसफ़र न थियो, कोई रिलीफ न मिलियो, कोई फ़ाइदो न थियो। कंहिं फ़ाइदे पंहिंजा जेको बि हले थो पियो उहो ॿुधो था पिया त कंहिं छा कयो कंहिं छा कयो, उन ते मां नथो ॻाल्हाइणु चाहियां पियो। हर कंहिंजा पंहिंजा किरदार आहिनि, अवाम उन्हनि जे किरदार ते फ़ैसिलो कंदो ज़रूरु इंशाअल्लाह ताला। असां बि इन जे करे नतीजे ते पहुता आहियूं त चेंज अचे। अच्छा, इन 198 ते डॉक्टर इब्राहिम जतोई बीठो आहे, ॿिए पासे पहोर ब्रादरी जयुआ जो बीठो आहे मौलाना अब्दुल्ला पहोर, PS 8 ते सरदार मोइन खान अमीर अली जतोई बीठो आहे। कहिड़े उम्मीदवार जी फेवर कंदो? अमीर अली कंदासीं। असां हेठि मथे जतोई फेवर कयूं था पिया। बाक़ी के वोट खारण वारा आहिनि जेके पॉलिटिकल व्यू पॉइंट सां बीठा आहिनि, को कंहिंजी सलाह सां बीठो आहे, कंहिंजी सलाह सां बीठो आहे। असुल मुक़ाबिलो आहे शहरियार जो ऐं अमीर अली ख़ान जो, सम्झो था न। उन में असांखे पंहिंजे पाड़ेसरी पंहिंजे तालके जे माण्हुनि खे सोचे करे ऐं असां फ़ैसिलो कयो आहे। टर्न आउट गर्मी आहे, ज़रूरु ओतो उनजो असरु ज़रूरु पवंदो। इन चीज़ खे ते गवर्नमेंट खे सोचणु खपे आहे त अवाम खे सहूलियत ॾिजे। अवाम खे सहूलियत न मिले थी पई, कंहिं बि तरफ़ नथी मिले पई। असांखे ईअं लॻे थो पियो त ॼाणी वाणी अवाम खे तकलीफ़ थी ॾिनी वञे पई। हा बिल्कुलु, फ़ौज स्टैंड वरितो आहे, हिकिड़ो ई इदारो बचियो आहे जेको डिसिप्लिन्ड आहे ऐं जंहिंमें माण्हुनि जूं नज़रूं आहिनि। ऐं असांजो ख़्यालु इहो आहे त उन्हनि स्टैंड वरितो आहे। हा, उन्हनि स्टैंड वरितो आहे। जेका बेवकूफ़ी हले थी पई, उन बेवकूफ़ीअ खे मद्देनज़र रखी करे उन्हनि स्टैंड वरितो आहे। बाक़ी त जेको अणपढ़ियल ऐं जाइलनि खे हर कोई खेॾाए थो पियो, सम्झो था न। माण्हुनि में सुजाॻी आहे, माण्हुनि में सुजाॻी आहे। माण्हू घुरनि था, सुवाल करनि था पिया, माण्हुनि में तब्दीली आहे। पोइ हाणे बैलेट ते तब्दीली केतिरी माण्हू आणे था सघनि पिया, बाक़ी माण्हुनि जे ज़हननि ते वॾी तब्दीली आहे, वॾी तब्दीली आहे माण्हुनि जे ज़हननि में। असांजी बि राय आहे, असांजे कबीले जी बि राय आहे, ऐं असांजे कबीलनि सां गॾु जेके ॿियूं ज़ातियूं ॿिया कबीला वेठा आहिनि उन्हनि जी बि राय आहे, सभिनी जी राय आहे। 13,300 वोट बीठो 2008 में। मां पाण कैंडिडेट हुयुमि ऐं सभिनी कम्यूनिटीज़ जा मां वोट कढराया हुया। उन में 13,300 वोट टोटल पौड़नि जा बीठा हुया, जंहिंमें कास्टिंग रेशो ज़रूरु 7-8 हज़ार वेंदो। के मरी विया, के लॾे विया, के कीअं ऐं कुझु न अची सघिया। जेको टर्न आउट थिए थो 40% 45%, उन में वधि में वधि जेको आहे सो 13,000 में 8,000 वोट कास्ट थिया हूंदा या 9,000 वोट कास्ट थिया हूंदा। हाणे बि जेकॾहिं उहो टर्न आउट बीहे त उहो ई बीहंदो। हा, उहो प्रोग्राम सां कयो वियो आहे, मां तव्हांखे ॿुधायो। हा, जेका पौड़नि जो मुनज़िम थियणो हुयो
पोइ 2013 वारी इलेक्शन में, वरी उन खां पोइ बल्दियात वारी इलेक्शन में 5 डिस्ट्रिक्ट काउंसिल जूं सीटूं आयूं हिकु थापियल ऐं 4 डिस्ट्रिक्ट काउंसिल वारियूं सीटूं हिकिड़ी जोंगल जी समेत 5 डिस्ट्रिक्ट काउंसिल जूं सीटूं आयूं त असां जी पोज़ीशन इहा हुई त असां MPA ते भलो विड़ी सघूं पिया। हाणे टोड़ियो वियो आहे, मर ग्रुप टोड़ियो आहे, पीपल्स पार्टी वारनि टोड़ियो आहे, जमायत वारनि टोड़ियो आहे, इन्हनि टोड़ण जी कोशिशि कई आहे। उहो अचानक बीठो आहे, अचानक जेको माण्हू बीहंदो, जेको प्रोग्राम जे मुताबिक़, हाणे केतिरनि असां माण्हुनि जा अलाए कंहिंसां वाइदा थियल आहिनि, अलाए कंहिंसां कसम खयल आहिनि, अलाए कंहिंजा थोरा आहिनि असांजे मथां, उहो अचानक असां त नथा बीह सघूं पिया, हुन सां कोई बि माण्हू नथो बीह सघे पियो। जेकॾहिं हुनखे प्रिपेयर कयो वञे हा, 1 साल 2 साल अॻु में प्रिपेयर कयो वञे हा, उहो माण्हुनि खे मुतमइन करे हा, सभिनी मुआरनि खे मुतमइन करे हा, असांखे मुतमइन करे हा, कमु करे हा, हुकूमत जी गवर्नमेंट पीपल्स पार्टीअ जी तरक़ियाती कमु हुया, उहो कुझु घसे हा, कुझु लह विचड़ में अचे हा, माण्हुनि खे मुतमइन करे ऐं पोइ टिकेट वठी करे बीहे हा, त पोइ सिनियारो ॿियो हुजे हा, पोइ हालात ॿिया हुजनि हा। हाणे ओचितो हिकिड़ो उहो प्रोग्राम जे मुताबिक़ थियो आहे, उहो असांखे ख़बर आहे त कंहिं वोट खाइण जी कोशिशि कई आहे, कंहिंजा वोट वधनि, कंहिंजा वोट खुटनि, होॾो मर खे टिकेट मिले हा त होसबश खान जा वोट खुटनि हा, हेॾो पौड़ खे टिकेट मिली त जतोई जा वोट खुटाइण जे लाइ इहो सॼो इहो प्रोग्राम आहे, इहो मिली भगत आहे, टोलो जो टोलो, इहो नानी वेड़ो सॼो हिकिड़ो ई आहे, जतोई हिकु प्लेटफॉर्म ते। हा, सूरत हाल आहे डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी। असांजो कैंडिडेट डॉक्टर मोहम्मद इब्राहिम साहब जतोई NA 198 आयो, ऐं ॿियो PS 8 ते अमीर अली ख़ान जतोई, PS 7 ते असांजो तैमूर ख़ान आगा पठान, जेको असांजा 3 उम्मीदवार आहिनि, इहे वॾी अक्सरियत सां खटींदा। पोइ शिकारपुर सिटी बीठी आहे त 12 चाराना बीठी आहे, 12 डॉक्टर मोहम्मद इब्राहिम साहब जी पोजीशन आहे, 4 भाई जामना जी पोजीशन आहे। असां फुल पूरे में ईंदो, फुल 199%। उहा बि सुठी हा, छाजे करे त डॉक्टर इब्राहिम साहब जे सपोर्ट सां, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम साहब जे भरपूर सपोर्ट सां इंशाल्लाह तैमूर ख़ान बि खटे वेंदो। न सही न में बीठो आहे, सलाफ लीडर आहे, फर्स्ट क्लास आहे, सही आहे, माण्हुनि जा कम कारियूं, हे मसइला मसाइल इंशाल्लाह ताला कामयाबी थींदी। दावत असांजे हाजी साहब पौड़ जी डॉक्टर साहब खे उन दावत ते आया हूं। असां पाण वोटर वसूल खां वठी डॉक्टर साहब जा, डॉक्टर हिकिड़ो पुरखुलूस तमामु दोस्त शख़्सियत आहे। असां दुआ था कयूं त ख़ुदा करे खटे, हुन में काफ़ी उमेदूं आहिनि त हू सही सिमत सां हलंदो ऐं अवाम जे मुल्क जे पंहिंजे तरह जे बहितरी लाइ कमु कंदो। इहा हिकु सुठी ॻाल्हि आहे शिकारपुर जी, त हिते हिकिड़ो इतिहाद ठहियो आहे जंहिंमें डॉक्टर साहब आहे, वंसब ख़ान महर आहे, आगा तैमूर ख़ान आहे, ऐं हिकिड़ी सुठी शइ आहे त हिकिड़ो शिकारपुर में सुठो इतिहाद ऐं सुठियूं शख़्सियतूं आयूं आहिनि। तव्हां ॾिसो त इन्हनि में हिस्ट्री तव्हां वठो न त डॉक्टर साहब वारनि जो, वंसब ख़ान वारनि जो हिकिड़ो पुराणो हिते, ऐं आगा तैमूर ख़ान जे वालिद साहब ॾाॾे खां वठी हिते हिकिड़ो पुराणो सियासी इतिहाद शुरू खां हुयो, पर किन मुफ़ादनि माण्हुनि जे करे इन्हनि में रिफ्ट पइजी वियूं ऐं उन्हनि खे तोड़ियो वियो। न त असांजी त इहा दुआ आहे त इहो हिकु इतिहाद ठहियो आहे, इहो हमेशह क़ाइमु हुजे, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इन सां वॾो फ़ाइदो पवंदो, सभिनि जो, शिकारपुर खे फ़ाइदो पवंदो, शिकारपुर जी शख़्सियतनि जो फ़ाइदो पवंदो। इहो सुठो इतिहाद आहे ऐं इहो क़ाइमु हुजणु खपे। पोजीशन आहे माशाल्लाह, तमामु बहितरीनु वर्क अथसि ऐं हिते बि जलसो अथसि माशाल्लाह, अॼु ईंदो इनशाला, हितां बि खटींदो ऐं शिकारपुर में जलसो अथसि शाम इनशाला शिकार में खटींदो। अमीर हुसैन खान जी बि तमामु बहितरीनु वर्क आहे ऐं इनशाला बहितरीनु कमु कयो अथई ऐं इनशाला खटींदो। मां सम्झो डॉक्टर साहब हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे उन में असांजे ख़्याल में डॉक्टर साहब जी पोज़ीशन जेका आहे त बहितर आहे, ऐं जेको कोर्ट में मामिलो हले थो उन जे करे बि जेको आहे त तारीख़ हाणे वधी उन में बि भयो साहब डिस्टर्ब आहे घणो, ऐं जेके उन जा सूबाई उम्मीदवार वारा आहिनि उन जे करे बि उन्हनि में जेका हम आहंगी हिन वक़्तु न आहे, थोरो उन्हनि में अनडिसिप्लिन अनबैलेंस थोरो थी विया आहिनि। उन जे करे हिन महिल ताईं उहे जेको आहे त पूरे डिस्ट्रिक्ट खे वर्क खे कवर न करे सघिया आहिनि, उनजे करे उहे डिस्टर्ब आहिनि। इन जो फ़ाइदो जेको आहे त टीम स्पिरिट जेका आहे आगा तैमूर ख़ान ऐं डॉक्टर साहब में वधीक आहे। हा,
जी हाँ, दिलो जान सां इहो त डॉक्टर साहब जी ख़ूबी आहे। अॻ में बि जमियत वारा जेके उन ॾिया त उन सां गैर मशरूत दिलो जान सां उनजी मदद कई। हा, डॉक्टर साहब वला वकड़ उहो न ॼाणे सिधो जेको जंहिंजो बि वेंदो आहे, जेके वला वकड़ आहिनि उहे बि ज़ाहिरनि सॼे आवाम जेके ॾियनि था वला वकड़, जाॾां काॾां फिरदा था वतन। डॉक्टर साहब जी सिधी पॉलिसी हूंदी आहे। अमीर अली जतोई साहब जी पोजीशन विन पोजीशन आहे हिन वक़्तु। शहरयार मार जेको आहे त 2013 वारी में इन जेके दहियूं अचनि थियूं उन में 39,000 उन वोट खयां हुआ ऐं हिन वक़्तु उन में जेको शर जतोई आहे उन जा बि 7-8 वोट हुया। उन खां पोइ 4 उम्मीदवारनि उन 2 हुया। मां सम्झां थो इंशाअल्लाह इलेक्शन जे हवाले सां तमामु सख़्तु महिनत हली रही आहे। इंशाअल्लाह उमेद आहे त डॉक्टर साहब वारा खटे वेंदा, अमीर अली खान खटे वेंदो। हा, माण्हू हर को पंहिंजी कोशिशि करे थो, दुनिया उमेदनि ते क़ाइमु आहे ऐं उमेदनि ते उमेद आहे होपफुली अलाह जी महिरबानी सां कामयाबी थींदी। न कंहिंसां कोन, न आगा तैमूर खान सां आहे हुन ते असां हुनजी PS 7 ते हिमायत पिया कयूं, उहो असांजी करे पियो। इत्यादि ईअं न हुयो बाबा, उहो बाए इलेक्शन में असां हुनजी हिमायत कई अनकंडीशनल। हुनजी पंहिंजी पार्टी आहे, पार्टी जो डिसिप्लिन अथनि। छा जो टर्न आउट हाणे गर्मी बि आहे, कम जी मुंद बि आहे, नथो चई सघे मता कुझु घटि आहे, नथो चई सघिजे उन में पची पहुतो आहियां चकचूर ॾिसी हाल गम न करे दिल भर तो वटि बहराल बची पहुतो आहियां। हाणे मां हिन प्रोग्राम असां वटि हाणे क़बाइल तकरार कोन्हे को, पंहिंजे वॾे भाउ असांजी तक में कोन्हे को। हाजी ख़ौंदबा ख़ान खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी ताला कामयाबी माणींदासीं दोस्तनि जे मदद सां। असांजा पंहिंजा दोस्त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा असां सां गॾु आहिनि ऐं असांजो इत्तेहाद आगा तैमूर खान सां आहे। महिरबानी। नाज़रीन, तव्हां जेका ॻाल्हियूं ॿुधियूं, मुख़्तलिफ़ जेके सियासी कारकुन हुया, NA 198 आज़ाद उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब ऐं PS 8 जो उम्मीदवार अमीर अली जतोई जा जेके वोटर ऐं सपोर्टर हुया, उन्हनि इहो बि ॿुधायो त गुज़िरियल 10 सालनि खां PP जेको आहे सो नारे जेको हयो रोटी कपिड़ा और मकान, उन जे बुनियाद ते असां खां वोट वठी करे 10 साल जेको आहे सो इक़्तिदार ते जेको आहे उन्हनि मज़ा माणिया, पर आवाम जे लाइ उन्हनि कुझु बि न कयो। हाणे वक़्तु तब्दील थी चुको आहे, माण्हुनि जा ज़हन तब्दील थी चुका आहिनि ऐं माण्हू हाणे उन्हनि खे ई जेको आहे वोट ॾींदा जेके आवाम जे लाइ सोचींदा, आवाम जे लाइ कमु कंदा। ऐं उन सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ हिननि जा अॻवान आहिनि, इन्हनि इहो चयो त डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब जी ऐं अमीर अली जतोई जी जेको आहे सुठी पोज़ीशन आहे ऐं विनिंग पॉइंट ते उहे आहिनि ऐं आवाम जेको आहे सो PP ऐं ॿियनि जमातुनि खां जेको आहे बेज़ार थी चुको आहे ऐं जतोई बिरादरी ॾे जेको आहे सो उन्हनि जो रुझान घणो आहे। कैमरामैन अली मुर्तज़ा शाह सां ज़ुबैर अहमद अबड़ो, सिंधड़ी न्यूज़, कानपुर।